जी शागिर्द साथियों, तो अॼु पाण बेस्ट स्टडी टेक्निक पढ़ंदासीं SQ3R। SQ3R हिकिड़ी अहिड़ी पढ़ाई जी तरकीब आहे जंहिंजे वसीले तव्हां पंहिंजी न रुगो पढ़ाई खे बहितर बणाए सघो था, पर ही तव्हांजी जेका तख़लीक़ी सलाहियत आहे यानी सोचण जी सलाहियत उनखे बि बहितर बणाईंदी ऐं तव्हांजी जेका लिखत आहे उनखे सुठो बणाईंदी ऐं शयूं जेके आहिनि से तव्हांखे देरि ताईं यादि बि रहंदियूं जेकॾहिं तव्हां हिन खे अहमियत ॾींदा ऐं सुठे नमूने सां हिन ते मुस्तक़िल मिज़ाजी सां अमल कंदा। साथियों, ही आहे फ्रांसिस प्लीज़ेंट रॉबिन्सन। ही फ्रांस जो तालीमदान आहे जंहिं 1946 में SQ3R जी स्ट्रेटजी ॾिनी। ही जेको आहे सो आहे त कॉलेज सतह जी, पर ही हर तरह जा ॿार जेके आहिनि से हिन खे अप्लाई करे सघनि था। घटि में घटि एलिमेंट्री खां वेंदे कॉलेज लेवल ताईं जा ॿार हिन मां फ़ाइदो हासिलु करे सघनि था, बल्कि आला तालीमी इदारनि जा पिणु। शागिर्द साथियों, ही आहे उहो किताबु इफेक्टिव स्टडी फ्रांसिस प्लीज़ेंट रॉबिन्सन जो लिखियलु आहे, जंहिंमें हुन पहिरियों भेरो SQ3R जी ॻाल्हि कई हुई। शागिर्द साथियों, हाणे अचो त SQ3R खे सम्झूं था। SQ3R हिकिड़ो अब्रीविएशन आहे, मुख़फ़िफ़ आहे। उन में सभ खां पहिरीं जेको S आहे, S फॉर सर्वे, यानी इन में लिखियलु आहे लुक थ्रू द असाइनमेंट, यानी पाण खे जेको बि मवाद मिलियलु आहे उन जो जस्ट पाण सर्वे करियूं, उन जे मथां ई नज़र सां मथाछरी नज़र सां उन खे हिकु भेरो निहारियूं, यानी उन कंटेंट खे पाण ॾिसूं त उन में जेके फिगर्स आहिनि उन्हनि खे पाण ॾिसूं ऐं जेके हेडिंग्स आहिनि, सब हेडिंग्स आहिनि, उन्हनि खे पाण अंडरलाइन करियूं। सर्वे उन खे चइबो आहे। उन खां पोइ आहे Q फॉर क्वेश्चन, टर्न द हेडिंग्स इनटू क्वेश्चन्स, यानी जेके हेडिंग्स तव्हां अलॻि सां अंडरलाइन कयूं हुजनि या कंहिं ॿिए पने ते उतारियूं हुजनि त उन्हनि बाबति पंहिंजे पाण खां सवाल करियो। तव्हां सवाल करियो त छा इहे शयूं तव्हां अॻु में इहे लफ़्ज़ ॿुधा आहिनि या न, ऐं उन्हनि जे बारे में तव्हांखे का ख़बर आहे या न, ऐं उन्हनि बाबति तव्हांजे ज़हन में कहिड़ा सवाल था पैदा थियनि। जेके बि सवाल पैदा थियनि था उहे तव्हां लिखी वठो पंहिंजे अलॻि हिकिड़े पने ते। शागिर्द साथियों, S ऐं Q खां पोइ आहे R फॉर रीड टू फाइंड आंसर्स, यानी हाणे जेको तव्हां वटि मवाद आहे जंहिं मां तव्हां सर्वे कयो ऐं सवाल ठाहिया, उन खे तव्हां पढ़ो, पर पढ़ो इन नियत सां जो तव्हां उन्हनि मां उन जी पढ़ाई मां जेके तव्हां सवाल लिखिया हुआ उन्हनि जा जवाब ॻोल्हण जी कोशिशि करियो। पोइ ॾिसो त कहिड़नि जा तव्हांखे जवाब मिलनि था, यानी पढ़ो उन्हनि जा जवाब ॻोल्हण जे लाइ ऐं पोइ उहे जवाब अलॻि सां लिखो। हाणे शागिर्द साथियों, पहिरें R खां पोइ जेको सेकेंड R आहे उहो आहे R फॉर रिसाइट, से द आंसर्स आउट लाउड, यानी हाणे जेके तव्हां आंसर्स लिखिया आहिनि पंहिंजे सवालनि जा जेके जवाब, उन्हनि खे कुझु वॾे आवाज़ सां पढ़ो त जीअं उहे तव्हांजे ज़हन में वेही रहनि। ऐं हिते आउं इहा बि इज़ाफ़ी ॻाल्हि करणु चाहींदुसि त जिन सवालनि जा जवाब तव्हांखे मिलनि था कंटेंट मां, उहे त तव्हां लाउडली उन्हनि खे ज़हन में वेहारियो, उनखे रिसाइट करियो, पर मुमकिन आहे त किथे ईअं थी सघे थो त किन सवालनि जा जवाब तव्हांखे न बि ईंदा हुजनि, त पोइ जेके न मिलनि जवाब उहे तव्हां उस्ताद साहब खां या कंहिंखां बि या यूट्यूब ते या गूगल ते बि सर्च करियो, यानी मालूमात खे तव्हां मुकमल करियो। ऐं पोइ हाणे आख़िरी आहे थर्ड R आहे रिव्यू, R फॉर रिव्यू, राइट नोट्स टू आंसर द क्वेश्चन्स, यानी पोइ तव्हां छा करियो, जेका बि जवाबनि जे बुनियाद ते तव्हांखे हिन टॉपिक या कंटेंट मां जेका बि मालूमात मिली आहे तव्हांखे, उहा तव्हां पंहिंजनि लफ़्ज़नि में हिकु नोट जी सूरत में लिखो ऐं उन खे तव्हां पढ़ो। जी शागिर्द साथियों, हाणे पाण हिन ते मथाछरी नज़र विझंदासीं ऐं इहो ॼाणण जी कोशिशि कंदासीं त हिन स्ट्रेटजी सां असुल में थींदो छा आहे इन जे दौरान। त सभ खां पहिरीं त रिवाइज़ करियूं त हीअ जेको आहे सो फ्रांसिस प्लीज़ेंट रॉबिन्सन 1946 में पंहिंजे किताब इफेक्टिव स्टडी में हिन जो सभ खां पहिरीं ज़िक्र कयो, ऐं हीअ जेका आहे सा कॉलेज जे शागिर्दनि जे लाइ हिन तयारु कई हुई, पर इन खे हर तरह जा नंढा तोड़े वॾा शागिर्द बि इन खे अप्लाई कंदा आहिनि।
हाणे पाण हिन जे स्टेप्स ते जेकॾहिं कुझु ध्यानु करियूं SQRRR ते त 2 स्टेप्स जेके सर्वे ऐं क्वेश्चन्स आहिनि इहे बिफोर रीडिंग खां पहिरीं थींदा आहिनि, जॾहिं त रीड ऐं रिसाइट रिकॉर्ड बि उनखे चई थो सघिजे इहे ड्यूरिंग द रीडिंग थींदा आहिनि, ऐं जेको रिव्यू आहे इहो आफ्टर द रीडिंग थींदो आहे। पहिरियों एस जेको आहे सर्वे, उन में पाण कंहिं बि कंटेंट जेको पैराग्राफ हूंदो आहे उन मां हेडिंग्स सब हेडिंग्स ऐं उन जूं फिगर्स या टेबल्स वग़ैरह हूंदियूं आहिनि उन्हनि खे नोट कंदा आहियूं, ऐं इहो जेको आहे सो 4 खां 5 भेरा इन खे ॾिसंदा आहियूं। इन सां पाण मवाद जे वेझो थींदा आहियूं ऐं पंहिंजो हिकिड़ो ज़हन ठहंदो आहे। ॿियो त जेका गुज़िरियल मालूमात हूंदी आहे पाण उन सां बि कनेक्ट थी वेंदा आहियूं। शागिर्द साथियों, ॿियो जेको आहे क्यू फॉर क्वेश्चन, हिन वसीले पाण सवाल जेके आहिनि से पैदा कंदा आहियूं पंहिंजे ज़हन में, ऐं यादि रखो सवालनि जो पैदा थियणु हिकिड़े तख़लीक़ी अमल जी शुरूआति हूंदी आहे। उन सां पाण इहे सवाल पैदा कंदा आहियूं त हीअ मवाद छाजे बाबति आहे ऐं हिननि जा कहिड़ा जवाब थी सघनि था ऐं ही कहिड़े क़िस्म जी मालूमात आहे। त अहिड़े नमूने सां इन सां ॿारु जेको आहे सो पढ़ाई ॾे माइल थींदो आहे। ऐं ॿियो त हिन में इहो इज़ाफ़ी लिखियलु आहे त इहे जेके सवाल आहिनि उन्हनि खे पाण गुज़िरियल जेके 5 सालनि वारा इम्तिहानी पेपर हुजनि उन्हनि सां भेट करियूं त कहिड़े क़िस्म जा सवाल आहिनि जेके वधीक अचनि था। शागिर्द साथियों, हीअ जेका SQ3R जी स्ट्रेटजी आहे हिन में बुनियादी हैसियत क्यू खे हासिलु आहे, क्यू फॉर क्वेश्चन्स। सवाल ज़हन में ठहंदा आहिनि तॾहिं ॿार जो जेको पढ़ाई हूंदी आहे उहा हिकिड़े छसे होमवर्क खां फिरी ऐं हिकिड़ी जुस्तजू में तब्दील थी वेंदी आहे, ऐं ॿार जो ज़हन ठहंदो आहे हिकिड़े मख़सूस मक़सद जे लाइ ऐं हू यादि सां पढ़ण जी कोशिशि कंदो आहे। उनखां अलावा सवालनि जे बुनियाद ते जेका इज़ाफ़ी मालूमात आहे उन ॾे ॿार जो ध्यानु न वेंदो आहे, सिर्फ़ु पंहिंजे सवालनि जा जेके जवाब हूंदा आहिनि उन्हनि ताईं हुन जो ज़हन मरकूज़ रहंदो आहे। शागिर्द साथियों, क्वेश्चन्स खां पोइ रीडिंग जो मरहलो ईंदो आहे जेको सर्वे क्वेश्चन्स खां बाद जी एक्टिविटी आहे, जंहिंसां ॿारु सवालनि जा जवाब ॻोल्हींदो आहे, ऐं जेकॾहिं हिन में सवालनि जा जवाब किन में न मिलनि त उहे गूगल ऐं विकीपीडिया तां बि ॻोल्हे लहो, यूट्यूब तां बि उन्हनि खे सर्च करियो। शागिर्द साथियों, रीडिंग खां पोइ रिकॉर्डिंग या रिसाइटिंग आहे। हे सेकेंड R आहे। हिन में पाण जेके अंडरलाइन लफ़्ज़ कया हूंदा आहिनि उन्हनि जा जवाब पाण लिखंदा आहियूं। उन जे लाइ पाण रिसाइटिंग कंदा आहियूं, ध्यान सां पढ़ंदा आहियूं। उन सां छा थींदो आहे, पंहिंजा जेके वधि खां वधि जेके हवास आहिनि उहे पंहिंजा एक्टिव थींदा आहिनि, जंहिंमें पाण जेको आहे ट्रिपल स्ट्रेंथ लर्निंग थींदी आहे, क्वाड्रपल स्ट्रेंथ लर्निंग बि थींदी आहे। ट्रिपल स्ट्रेंथ लर्निंग जंहिंमें सीइंग, सेइंग ऐं हियरिंग बि हूंदा आहिनि, यानी असीं ॾिसंदा आहियूं, ॻाल्हाईंदा आहियूं, ॿुधंदा बि आहियूं। क्वाड्रपल में वरी असां ॾिसंदा बि आहियूं, ॿुधंदा बि आहियूं, ॻाल्हाईंदा बि आहियूं ऐं लिखंदा बि आहियूं। शागिर्द साथियों, ही थर्ड R आहे रिव्यू। ऐं हिन में पाण छा कंदा आहियूं, जेका मिलियल मालूमात हूंदी आहे उन समूरी खे पंहिंजनि लफ़्ज़नि में नोट जी सूरत में लिखंदा आहियूं। हिन खे 24 कलाकनि में यानी ॿिए ॾींहुं बि पढ़णु घुरिजे, ऐं उनखां पोइ हफ़्तेवार बि हिन खे पूरे ध्यान सां ऐं वधि खां वधि जेके पंहिंजा हवास आहिनि उहे इस्तेमालु कंदे हिन खे पढ़णु घुरिजे। जी शागिर्द साथियों, ही हुई SQ3R स्ट्रेटजी। असांखे उमेद आहे त तव्हांखे पसंदि आई हूंदी, पर अचो त हिन जो हिकिड़ो प्रैक्टिकल बि हिते करियूं था त जी तव्हांखे ज़हन नशीन थी वञे। जी शागिर्द साथियों, ही असां 6 दर्जे जी साइंस जो सिफ़ो नंबर 9 खोलियो आहे। हाणे अचो त SQRR हिन ते अप्लाई था करियूं। हाणे सभ खां पहिरीं S खां स्टार्ट कंदासीं त जीअं हिन में जेके बि हेडिंग्स, सब हेडिंग्स या फिगर वग़ैरह आहे इन खे पाण पॉइंट आउट कंदासीं। जी शागिर्द, ॾिसो त हिन में मूं जेके हिन जूं हेडिंग्स ऐं फिगर वग़ैरह आहे उन खे जेको आहे सो अंडरलाइन कयो आहे, तव्हां ॾिसी सघो था। ऐं पोइ शागिर्द साथियों, जेके अंडरलाइन मूं लफ़्ज़ कया हुआ या हेडिंग्स कयूं हुयूं उन्हनि खे मूं अलॻि पने ते लिखियो आहे। उहो हो सर्वे। हाणे मूं क्वेश्चन्स उन्हनि मां ठाहिया आहिनि, तव्हां ॾिसी सघो था।
सवाल ठाहिण खां पोइ मूंखे हिकिड़े सुवाल जो जवाबु न पिए आयो, सो यानी सेल मेम्ब्रेन ऐं सेल वॉल छा हिकिड़ी ॻाल्हि आहे। त पोइ उहो मूं जेको आहे सो विडमेट यूट्यूब तां ही सर्च करे हिकिड़ी वीडियो खई हुई। तव्हां बि खणी था सघो, ही तव्हां ॾिसी रहिया हूंदा। तव्हांखे कंहिं बि शइ जो जवाबु न अचे त उहो तव्हां इतां खां मालूमात खे सर्च करे सघो था। शागिर्द साथियो, सर्वे क्वेश्चन्स खां पोइ मूं फर्स्ट आर तहत रीड कयो ऐं उन्हनि सवालनि जा जवाब ॻोल्हिया ऐं पोइ वरी रिसाइट कयो सेकेंड आर तहत, ऐं उहे जेके सवाल हुआ उहे नोट करे उन्हनि जा मूं जवाब लिखिया। किन जा मूंखे न आया हुआ त मूं नेट तां बि उहे सर्च कया ऐं सेकेंड आर खे मूं फाइनल कयो। शागिर्द साथियो, ही ॾिसो थर्ड आर तहत मूं मिलियल मालूमात खे पंहिंजनि लफ़्ज़नि में नोट जी सूरत में लिखियो आहे। अव्हां हिन खे रोके पढ़ी सघो था, ॾिसी सघो था। त शागिर्द साथियो, ही हुई अॼोकी स्ट्रेटजी SQ3R। उम्मीद आहे त तव्हांखे पसंदि आई हूंदी। पसंदि आई हुजे त हिन खे ज़रूरु अप्लाई करियो ऐं हिन माण्हूअ जा थोरा मञो जंहिं ही आसान स्ट्रेटजी पाण खे ॾिनी। तव्हांजी महिरबानी।